अछड़े थर जो गेटवे हथोंगो शहर इंतजामिया जी नाअहली ऐं बेध्यानी सबब गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जे सबब रहवासी परेशान आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अमजद शाह। ही अछड़े थर जो गेटवे हथुंगो शहर आहे जेको इंतजामिया जे नाअहली ऐं बेध्यानी सबब गंदगी जे वर चढ़ी वियो आहे, जंहिंजो वॾो सबब उहो बि आहे त सियासी मतभेद जे करे शहर खे ॿिनि यूसियुनि में विरहायो वियो आहे। शहर जो कुझु हिसो यूसी हथुंगो में ऐं काफ़ी हिसो वरी यूसी बिलावल में आंदो वियो आहे। अहिड़े हदबंदीअ सबब यूसी हथुंगो वारा चवनि था त यूसी बिलावल वारा सफ़ाई कराइनि, यूसी बिलावल वारा चवनि था त यूसी हथुंगो वारा सफ़ाई कराइनि। ॿिन्ही यूसियुनि जी अहिड़ी अना ऐं ज़िद सबब तारीख़ी शहर खंडर जो ॾेख ॾेई रहियो आहे। शहर जे केतिरनि ई कॉलोनियुनि में सेवरेज सिस्टम जी नेकाली न हुअण करे शहर जा मेन रोड, रस्ता, गलियूं गंदे पाणी हेठि हुजनि थियूं। शहर जे मेन सिंधी स्कूल अॻियां बि गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। शहरी ॿुधाइनि था त ॿिन्ही यूसियुनि जी इंतजामिया खे बार बार शिकायतूं ॾियण बावजूदि को बि दाह वरनाइण वारो न आहे। शहर हथुंगो जा आहियूं, असांखे बिलाल यूसी में आयो वियो आहे। इन करे असां वटि का बि स्वीपर कोन, का बि सफ़ाई कोन थिए। सफ़ाई किथां थींदी, मेन नालो बि कोन असां वटि। असांजो जेकॾहिं घरनि जो पाणी आहे त उहो किथे कयूं? इन करे असां रोड ते फिटो था कयूं। रोड ते फिटो करण खां हुतां जा निमाज़ी माण्हू आहिनि, स्कूली शागिर्द आहिनि ऐं सिविल अस्पताल जा मरीज़ आहिनि, उहो अचनि था, उन्हनि खे वॾी मुश्किलातूं पैदा थियनि थियूं। असांजा ॿार वञनि था, उन्हनि खे मुश्किलातूं पवनि थियूं। हितां जो केरु चूंडियल नुमाइंदो ॿुधण लाइ तयारु कोन्हे। हर महीने यूसी जो बजट अचे त उहो भला किथे पियो वञे, कंहिंखे चऊं था, केरु ॿुधण वारो कोन। असां वोट वठण जे टाइम ते टाइम ॾिनो हिननि, पर का ॻाल्हि कोन्हे। जो तव्हांखे नालो ॾींदासीं पर अञा ताईं कोन ॾिनो आहे। पर असांजी वॾी परेशानियूं आहिनि, असांखे केरु ॿुधण वारो कोन आहे। ये असांजे मेघवाड़ पाड़ो तकलीफ़ असांखे इहा आहे, असांखे नाली कोन्हे न, पाणी असें माना इस्तेमालु करियूं था कपिड़ा धोअण जो या घर में कोई बि इस्तेमालु थिए तो हुनजो पाणी कढण जी जाइ कोन्हे। हिते खॾा ठाहियूं था, खॾनि में हू पाणी भरिजी वञे, वरी ॿाहिरि माना उछलियूं था त माण्हू रस्तनि ते गुज़रण वारा हू चवंदा असांजा कपिड़ा ख़राबु थी वेंदा, ॿार वञनि था उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। हाणे इहा असांखे तकलीफ़ आहे, असांखे नालो ॾिनो वञे, नाली ठाराए, जेको बि असांखे पाणी निकिरण जी जाइ हुजे। ही रोड हथुंगो का सर तॾहिं आहे, ठीक है। इहो इन रोड इनमें गर्ल स्कूल आहे, हाई स्कूल आहे, इहो सिविल अस्पताल आहे, प्राइमरी स्कूल आहे, सभु इदारा आहिनि। हीअ रोड ते शहर जे बिल्कुलु वेझो ई आहे। हिन में असां तक़रीबन नालो ई कोन्हे असां वटि। रड़ियूं करे जेका केरु साल ॾियण लाइ तयारु कोन्हे। जेको अचे थो वोटनि जी टाइम अचे थो, हाणे केरु साल ॾियण लाइ तयारु कोन्हे। शहरनि इलाही इख़्तियारनि खां घुर कई आहे त शहर में सेवरेज नेकाल सिस्टम बहितर बनाए, रोज़ जे बुनियाद ते सफ़ाई कराए, बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन जानब मंगरियो सां गॾु अमजद शाह, आवाज़ न्यूज़, हथुंगो।